أعوذ بالله من الشيطان الرجيम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़्दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सलातु व सलाम रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां पेश आहियूं क़ुरान यूनिवर्सिटी प्रोग्राम सां गॾु, जिथे असां सूरह बक़रा जे तर्जुमे खे पढ़ण जी कोशिशि पिया करूं सिंधी ज़बान में। ऐं असां 26 रुकू जा पढ़ी चुका आहियूं। टोटल हिन कुल हिन जा जेके 40 रुकू आहिनि। सूरह बक़रा क़ुरान जी वॾे में वॾी सूरह आहे। अॼु असां इंशाअल्लाह रुकू नंबर 27 पढ़ंदासीं ऐं उन में ॾिसंदासीं अलाह साईं कहिड़ा अहकामात ॾे पियो, कहिड़ी शयूं असांखे सम्झाइण जी कोशिशि करे पियो। आयत नंबर 217 खां इहो रुकू शुरू थो थिए, त अगरि थी सघे त तव्हां क़ुरान जी कॉपी पंहिंजे हथ में रखो या पंहिंजे फ़ोन ते क़ुरान खे खोलो, ताकी जॾहिं असां हिननि आयतनि जो तर्जुमो करूं पिया त तव्हांजे साम्हूं इहो ज़हन में हुजे कि इहे क़ुरान जो तर्जुमो हली रहियो आहे। इहो बहितर तरीक़ो आहे इन प्रोग्राम खे अटेंड करण जो कि तव्हां पाण सां गॾु क़ुरान जी कॉपी रखो ऐं उन में उहो पेज खोलो, उहो सफ़ो खोलो ऐं उन्हनि आयतनि खे वञी करे पंहिंजी अखियुनि सां ॾिसो जिन्हनि जो असां तर्जुमो सम्झाइण जी हिकिड़ी कोशिशि करे रहिया आहियूं। يسألونك عن الشهر الحرام قتال فيه قل قتال فيه كبير وصد عن سبيل الله وكفر به والمسجد الحرام وإخراج أهله منه أكبر عند الله والفتنة أكبر من القتل ولا يزالون يقاتلونكم حتى يردوكم عن دينكم إن استطاعوا ومن يرتدد منكم عن دينه فيمت وهو كافر فأولئك حبطت أعمالهم في الدنيا والآخرة وأولئك أصحاب النار هم فيها خالدون. हलो शुरू था करूं आयत नंबर 217 सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यसअलूनका अनिल शहरिल हरामी क़ितालिन फीही कुल, त अलाह साईं तो पुछनि था यसअलूनका। हाणे सवालनि जो सिलसिलो पियो हले। मुसलमाननि जो जेको आहे इस्टेब्लिश बि थिए हिकिड़ी मदीने में जेको आहे बाक़ाइदा हिन जो मुल्क वांगुरु ठहे पियो मामिलो। त इन में हाणे किताब जे बारे में अलाह साईं चयो न, किताब में इलाही माण्हुनि जो इख़्तिलाफ़ हूंदो आहे, त ही सवाल जे मथां सवाल माण्हू अची पुछनि पिया। त अलाह साईं जेको आहे उन्हनि जा कुझु सवाल जेके मुसलमान पिया पुछनि, कुझु सवाल जेके आहिनि बनी इसराइल वारा पुछनि पिया। ही सवाल मुसलमाननि जो आहे। पुछनि था यसअलूनका अनिल शहरिल हराम। अलाह साईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोसां ही पुछनि था शहरिल हराम जे बारे में। शहर चइबो आहे महीने खे, ऐं हराम जेके आहिनि क़ुरान में जेको आहे इस्लाम में जेको आहे 4 महीना अहिड़ा आहिनि जिन्हनि खे चइजे थो कि इहे हुरमत वारा महीना आहिनि। इहे हुरमत वारा महीना आहिनि। उहे हुरमत वारा महीना कहिड़ा आहिनि? मुहर्रम आहे, रजब आहे, ज़ुल्क़ादा आहे ऐं ज़ुल्हिज्जा आहे, जंहिंमें हज जो महीनो हूंदो आहे उहो आहे। ऐं हुन सां हिकिड़ो महीनो पहिरीं ज़ुल्क़ादा आहे ऐं असांजो पहिरियों महीनो जेको आहे उहो मुहर्रम आहे, ऐं इन तरीक़े सां महीनो जेको विच में अचे थो उहो आहे रजब। त 4 महीना आहिनि। टोटल 12 महीना हूंदा आहिनि इस्लामिक, ऐं उन मां जेको आहे 4 महीना अहिड़ा आहिनि जिन में विढ़ण, के क़िस्म जा गुनाह, इहो सख़्ती सां मना, इहे हुरमत वारा महीना आहिनि। इन्हनि में जेको आहे लूट खसूट कूड़ वूड़ उहे त हमेशह लाइ मना आहे, लेकिन हिननि महीननि में इन जो जेको आहे गुनाह इलाही वधीक थो थिए। इन करे अलाह साईं इन्हनि महीननि खे अहिड़ो साफ़ रखियो। इन तरीक़े सां मको बि जेको आहे उहो अहिड़ी जाइ आहे जिथे जेको आहे झेड़ो झटो करणु या कूड़ ॻाल्हाइणु या कंहिं क़िस्म जो बि गुनाह करणु उहो मना आहे, हराम आहे, सख़्ती सां हराम आहे। तो उन जो छा थो थिए, उन जो गुनाह तव्हांखे वधीक थो मिले। सो अलाह साईं चए पियो कि ही तोसां पुछनि पिया इन्हनि शहरुल हराम जे बारे में, इन्हनि महीने क़िताल फीही, त हिन जे अंदरि छा विढ़ण जी इजाज़त आहे? मुसलमान आहिनि न, अॻियां वञी जंगूं करणियूं अथनि, मके खे वापसि वठिणो अथनि, त उनमें थी सघे थो जंग जी ज़रूरत पए। त चवनि था कि पोइ छा हिन में इजाज़त आहे विढ़ण जी? क़िताल चइजे थो लड़ाई खे, जंग खे। फीही त अलाह चए थो कुल क़िताल फीही कबीरुन। अलाह चए थो हिननि खे ॿुधाए त हिननि महीननि में लड़ाई करणु जेको आहे इलाही वॾो गुनाह आहे, इलाही वॾो गुनाह आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, वसद्दुन अन सबीलिल्लाह व कुफ्रुम बिही,
पर अलाह साईं जे अलाह जे माण्हुनि खे रोकण सां या दीन जे कम खे रोकण सां या कुफर करण सां उहो जेको आहे वल मस्जिद इखराज अहली ऐं मस्जिद हराम जेको मके जी मस्जिद आहे, मके जो जेको इलाइक़ो आहे, उतां हुते जे माण्हुनि खे कढणु अहली ही उन माण्हुनि जे रहण वारनि खे जेके मुस्लमान थिया पिया उन्हनि खे छॾिणो पियो न मको छॾिणो पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में, हिननि खे मदीने वञिणो पियो पंहिंजी जान बचाइण जे लाइ। त अलाह चए थो मिन हू अकबर इंदल्लाह, इहो वधीक वॾो गुनाह आहे। त हिकिड़े तरीक़े सां चए पियो कि विढ़ण त मना आहे ऐं उनजो गुनाह बि वॾो आहे, लेकिन अलाह जे इबादत सां माण्हुनि खे रोकणु, मस्जिद पंहिंजो मके जे माण्हुनि खे उन्हनि जे शहर मां कढणु, उते जे जेके रहाकू आहिनि उन्हनि खे कढणु, इहो वधीक वॾो गुनाह आहे विढ़ण सां। ठीकु आहे न, इखराज अली मिन हू अकबर इंदल्लाह वल फितना, अलाह जी अखियुनि जे अलाह जे साम्हूं इहो वधीक वॾो गुनाह आहे। वल फितना तो अकबर, इहो जेको आहे वॾो फितनो आहे, इहो वॾो हिकिड़ी ग़लति शइ आहे। फितनो उन शइ खे चइजे थो, गुनाह खे बि फितनो चई सघिजे थो, कूड़ खे बि चई सघिजे थो, प्रोपेगेंडा करणु कंहिंजे ख़िलाफ़ जेको आहे का कूड़ी अफ़वाह उॾाइणु, इहो सभु जेको आहे फितने में शामिल आहे। त फितनतुल अकबर माना इलाही वॾो क़िस्म जो फितनो आहे, वॾे क़िस्म जो गुनाह आहे। मिनल कतली वला मिनल कतली, अलाह चए थो विढ़ण सां पे वधीक वॾो इहो गुनाह आहे कि तव्हां जेको आहे फितनेबाज़ी खे इजाज़त ॾियो फलजण फूलजण जी। तव्हां गुनाह वारे माण्हुनि खे या जेके अलाह जे जी आयात जो कुफर करनि था उन्हनि खे कोन रोकंदा त पोइ इहे वधनि था। मूं तव्हांखे अॻे बि ॿुधायो, इहो जेका बि शइ ख़राबु शइ आहे उनखे अगरि सुठे तरीक़े सां रोकियो न वञे त उहा ख़राबी जेका आहे सोसाइटी में वधे थी। हाणे असांखे यादि आहे कि पाकिस्तान में टीवी ईंदो हो त ॾाढो फज़ीलत वारो हूंदो हो, पर हुनमें पोइ मायूं जेको आहे मायूं मर्द स्टोरीज़ अहिड़ियूं अचणु लॻियूं जंहिंमें उनमें ख़राबियूं पैदा थियण लॻियूं। हाणे त ॻाल्हि हथनि मां निकिरी वई आहे, छो त हुनखे रोकियो कोन वियो, इस्लाम जो जेका आहे जे बारे में सोचियो कोन वियो ऐं बेहयाई खे जी इजाज़त ॾिनी त पोइ बेहयाई वधंदी वई। हाणे असांजे घर में धियूं वेठियूं आहिनि, माऊं वेठियूं आहिनि, असांजा छोकिरा वेठा आहिनि, इहे बेहयाई जी शयूं ॾिसनि था त हिननि जी जेको आहे रग़बत वधे थी हुन जा। नेचुरल ॻाल्हि आहे, हिन में त का अहिड़ी अजब वारी का ॻाल्हि कान्हे का। हिननि शयुनि खे रोकजे न, घर घर में जेको आहे बेहयाई घिरी वञे त पोइ जेको आहे उनखे रोकणु ॾुखियो थो थी वञे। त इहा ई ॻाल्हि आहे, अलाह चए थो कि फितनो अगरि छॾे ॾियो त उहो वधीक नुक़सानदेह आहे। हिन सां सुठो आहे कि हुन सां विढ़ी करे उनजी पाड़ूं कटे छॾिजनि। मिनल कतरे वला यज़ालून युक़ातिलूनकुम हत्ता यरुद्दुकुम, अलाह चए थो ही जेके इस्लाम जा मुख़ालिफ़ आहिनि यज़ालून, इहे कॾहिं ढिरा कोन थींदा तव्हां सां विढ़ण जे मामले में, ही तव्हां सां विढ़ंदा रहंदा हत्ता यरुद्दुकुम अन दीनिकुम, जेसि ताईं ही तव्हांखे तव्हांजे दीन सां फेराए न छॾनि। अॼु जी दुनिया में इहो थी रहियो आहे कि मुस्लमान मुल्कनि खे वारे वारे करे आस्ते आस्ते जेको आहे उन्हनि खे ख़तमु कयो पियो वञे। जेके उन्हनि सां गॾु आहिनि त पोइ हू उन्हनि जहिड़ा ई थी था वञनि, यरुद्दुकुम फिरी था वञनि इस्लाम त। इस्लाम जो तव्हांखे को नालो निशान नज़र कोन ईंदो। कई इस्लामिक कंट्रीज़ में, मुस्लमाननि जे मुल्कनि में तव्हांखे इस्लाम किथे नज़र ई कोन ईंदो। यरुद्दुकुम अन दीनिकुम, जेसि ताईं तव्हांखे हटाए न छॾनि तव्हांजे दिन अनिस्तताउ, पंहिंजी हैसियत जे मुताबिक़, पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ उहो हर मुमकिन कोशिश कंदा कि तव्हांखे जेको आहे तव्हांजे दीनदार रहनि। त हाणे अलाह चए थो वमन, अगरि तव्हां यर्तद मिनकुम अन दीनिही, अगरि तव्हां फिरी विया पंहिंजे दीन तां, मुर्तद थी विया, पंहिंजे दीन खे छॾे ॾिनो, फीमत हुआ काफ़िरुन, ऐं तव्हांखे मौत अची वई इन कुफर जी हालत में, फौलाइका हबतत अमालहुम फिद दुनिया, त अलाह चए थो पोइ उन्हनि जा जेके आहिनि दुनिया जा जेके बि अमाल आहिनि वल आख़िरा, इहे जेके बि अमाल हिननि जा हूंदा उहे सभु हब्त करे, माना उहे बेकार थी वेंदा, उहे सीज़ करे छॾिबा। उहा लाइक़ असहाबुन नार, त पोइ हू माण्हू थी वेंदा बाहि वारा माण्हू, बाहि जा दोस्त थी वेंदा। असहाबुन माना जहन्नम जा में वेंदा, जहन्नम जा माण्हू थी वेंदा। हुम फीहा ख़ालिदून, ऐं उन जे अंदरि हू रहंदा हमेशा हमेशा जे लाइ।
इहा हुई आयत नंबर 217। हाणे अचूं था आयत नंबर 218 ते। إن الذين آمنوا والذين هاجروا وجاهدوا في سبيل الله أولئك يرجون رحمة الله والله غفور رحيم إن الذين آمنوا والذين هاجروا وجاهدوا في سبيل الله उहे माण्हू बेशक उहे माण्हू जेके ईमान रखनि था आमनू वल्लज़ीन हाजरू ऐं हुननि हिजरत कई वजाहदू ऐं अल्लाह जी राह में विढ़िया फी सबीलिल्लाह अल्लाह जी कमनि जे लाइ विढ़िया अल्लाह जी राह ते हलिया उलाइक यरजून रहमत अल्लाही इहे उहे माण्हू आहिनि जिन्हनि खे अल्लाह जी रहमत में उम्मीद आहे पकी उम्मीद आहे इहे उहे माण्हू आहिनि हिननि खे ख़बर आहे कि असांखे इंसाफ़ जेको आहे अल्लाह वटां मिलंदो असांजो अजर असांखे अल्लाह वटां मिलंदो यरजून रहमत अल्लाही वल्लाहु गफ़ूर रहीम अल्लाह चए थो आउं इलाही गफ़ूर आहियां गुनाहनि जो माफ़ करण वारो आहियां ऐं वॾो रहम करण वारो आहियां जेके माण्हू मूं में उम्मीद हणी वेठा आहिनि ऐं सम्झनि था कि मूंसां मुलाक़ात करणी अथनि आख़िरत में हिसाब किताब ॾियणो आहे त पोइ हुननि सां आउं इलाही सुठे नमूने सां हलंदुसि يسألونك عن الخمر والميسر قل فيهما إثم كبير ومنافع للناس وإثمهما أكبر من نفعهما ويسألونك ماذا ينفقون قل العفو كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون हाणे अचूं था आयत नंबर 219 में हिते अल्लाह चए थो यसअलूनका अनिल ख़म्रि वल मैसिरी ही वरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चइजे पियो कि ही तोसां पुछनि था ही माण्हू तोसां पुछनि था ख़मर चइजे थो शराब खे ख़मर चइजे थो वल मैसरा जुआ खे चइजे थो कंहिं बि क़िस्म जी जुआ हुजे शर्तबाज़ियूं जंहिंमें जेको आहे इहे तव्हांजे हथ में फ़ैसिला न हुजनि उन ते पैसा हणजनि इनखे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि गेम ऑफ चांस अहिड़ी शइ जंहिंमें तव्हां हणो हिक जा 5 थी वञनि हिक जा 6 थी वञनि हिक जा 10 थी वञनि पर तव्हांखे ख़बर कोन्हे कि फ़ैसिलो छा थींदो त अहिड़े इन्हनि जे बारे में अल्लाह साईं चए पियो कि अच्छा इहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोसां हिन जे बारे में पुछनि था कुल हिननि खे जवाबु ॾे कुल चओ हिननि खे फ़ीहिमा इस्मुन कबीर इन्हनि शयुनि जे अंदरि वॾो गुनाह आहे कबीर माना वॾो अकबर मां निकितो आहे कबर मां निकितो आहे अल्लाह साईं जेको आहे इहो अकबर जो असां चवंदा आहियूं अल्लाह अकबर अल्लाह सां वधीक वॾी का शइ कान्हे का सभिनीनि खां वधीक वॾो आहे उहो हर शइ में त अल्लाह चए थो इस्मुन कबीर माना वॾो गुनाह आहे हिन में वो मुनाफ़िउ लिन्नास ऐं कुझु हिन जे अंदरि को फ़ाइदो बि इंसाननि जे लाइ आहे नफ़ो आहे पर ॻाल्हि ॿुधो वो इस्मुहुमा अकबर पर जे हिन जे अंदरि जेको गुनाह आहे न उहो इलाही वधीक आहे अकबर मिन नफ़ेहुमा नफ़े जे मुक़ाबले में नुक़सान वधीक आहे ॾिसो हाणे अल्लाह साईं जो इंसाफ़ सची ॻाल्हि ॿुधाए थो ईअं मॉडर्न रिसर्च चवंदी आहे कि जेको आहे थोरी सी जॻह वाइन पीजे इहे ॻाल्हियूं हिन मेडिकली कुझु फ़ाइदो आहे पर हिन जा नुक़सान तमामु घणा आहिनि नफ़े में त अल्लाह साईं जेको आहे असांखे मना पियो करे हिन जे बारे में त चए थो नफ़े जे मुक़ाबले में नुक़सानु इलाही वधी आहे पोइ वरी विच में ॿियो सवाल अचे थो इन आयत जे अंदरि वयसलूनका माज़ा युनफ़िकून ऐं तोसां ही सवाल करनि था कि केतिरो ख़र्च करूं युनफ़िकून अल्लाह जी राह में केतिरो पैसो ख़र्च करूं कुल आफ़ू अल्लाह चए थो उहो सॼो ख़र्च करो जेको तव्हां वटि एक्स्ट्रा पैसो आहे तव्हां रखो पंहिंजे खाधे पीते जे लाइ पंहिंजे घर बार लाइ पंहिंजे ॿारनि बचनि लाइ जेके शयूं तव्हांखे रखणियूं आहिनि पंहिंजी ज़रूरत जेतिरो रखो बाक़ी सॼो ख़र्च करो अल्लाह कुल आफ़ू कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात अल्लाह चए थो जेको बि तव्हां वटि एक्स्ट्रा आहे पैसो जेको तव्हांजी ज़रूरत सां वधीक माल तव्हां वटि आहे उहो ख़र्च करो अल्लाह जी राह में ख़र्च करो अल्लाह चए थो कज़ालिक हिन तरीक़े सां आऊं युबय्यिनुल्लाहु लकुम आऊं तव्हांजे लाइ इहे पंहिंजियूं आयतूं जेके आहिनि साफ़ करे ॿुधायां थो ताकि का हिन में ग़लति फ़हमी न रहिजी वञे युबय्यिन मतिलबु बिल्कुलु साफ़ करे ॿुधायां थो क्लियर करे ॿुधायां थो कि हिन जी तव्हांखे पूरी तरीक़े सां तव्हांखे सम्झ में अची वञे लकुमुल आयात लअल्लकुम ततफ़क्करून इहे सभु शयूं तव्हांजे लाइ इन जे लाइ क्लियर करां थो कि जेको आहे शायदि ताकि तव्हां जेको आहे ततफ़क्करून करो 2 दफ़ा त जो लफ़्ज़ इस्तेमालु करणु त अल्लाह साईं इलाही ज़ोर पियो रखे
इन्हनि ॻाल्हियुनि जे बारे में सोचण जे लाइ, फिक्र करण जे लाइ। फिक्र माना सोचणु। في الدنيا والآخرة ويسألونك عن اليتامى قل إصلاح لهم خير وإن تخالطوهم فإخوانكم والله يعلم المفسد من المصلح ولو شاء الله لأعنتكم إن الله عزيز حكيم. हाणे ॾिसूं था त आयत नंबर 220 में अल्लाह साईं छा थो चए। 220 में अल्लाह साईं छा थो चए, फिर दुनिया वल आख़िरते, दुनिया ऐं आख़िरत जे लाइ, वयसअलूनका अनिल यतामा, ओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोसां सवाल पुछनि था ही माण्हू अनिल यतामा, यतीमनि जे बारे में। कुल इस्लाहु लहुम, अल्लाह चए थो हिननि खे ॿुधाए, कुल चओ हिननि खे, ओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इस्लाहु लहुम, हुननि जे लाइ बहितरी जे लाइ कमु करो। ख़ैरुन, तव्हांजे लाइ बहितर इहो आहे, तव्हांजे लाइ सवाब इन ॻाल्हि में आहे कि तव्हां हुननि जी इस्लाह करो, हुननि जी बहितरी लाइ कमु करो। इन तुखालितुहुम, ऐं अगरि फ़इख़्वानिकुम, अगरि तव्हां हुननि जो माल जेको आहे पंहिंजे माल सां मिलाए था छॾो, जीअं फ़र्ज़ करो कोई यतीम आहे, हुनजो पीउ जेको आहे हुनजे लाइ पैसा छॾे वियो, हाणे तव्हां को कारोबार पिया करो ॿकरियुनि जो, रिढनि जो, जेको बि, तव्हां हुन में हुनजा पैसा बि मिलाए छॾिया, त अल्लाह साईं चए थो त पोइ यादि रखो कि ही तव्हांजा भाउ आहिनि। फ़इख़्वानिकुम माना पोइ बेईमानी कोन्हे करणी, हुननि जो हिसो हुननि खे सही सही ॾियणो आहे, सुठे नमूने सां ॾियणो आहे। अगरि तव्हां पंहिंजे माल सां हुननि जो माल जेको आहे मिलाए था छॾो, मिलाए करे तव्हां को कमु शुरू था करो। अल्लाह चए थो वल्लाहु यालमुल मुफ़्सिद मिनल मुस्लिह, अल्लाह चए थो आउं ॼाणा थो केरु फ़साद करण वारा आहिनि, केरु इन में कूड़ बेईमानी या उन्हनि जा पैसा खाइण जो जेको आहे इरादो रखनि था, ऐं कहिड़ा आहिनि जेके सची बची हुननि जी इस्लाह करणु चाहिनि था, हुननि जी बहितरी करणु चाहिनि था यतीमनि जी। वलो शाह अल्लाह, अल्लाह चए थो अगरि आउं चाहियां हा त, अगरि आउं चाहियां, अल्लाह चए थो अगरि आउं चाहियां त ला आनातकुम, तव्हांखे विझी छॾां, तव्हांखे उन्हनि जी जाइ ते विझी छॾां, तव्हांखे परेशानियुनि में विझी छॾां, ॾुखियाईनि में विझी छॾां, ठीकु आहे न। त इन अल्लाह अज़ीज़ुन हकीम, अल्लाह चए थो ऐं बेशक अल्लाह जेको आहे अज़ीज़ आहे, इलाही ताक़त वारो आहे ऐं वॾी हिकमतनि वारो आहे। ولا تنكحوا المشركات حتى يؤمنوا ولأمة مؤمنة خير من مشركة ولو أعجبتكم ولا تنكحوا المشركين حتى يؤمنوا ولعبد مؤمن خير من مشرك ولو أعجبكم أولئك يدعون إلى النار والله يدعو إلى الجنة والمغفرة بإذنه ويبين آياته للناس لعلهم يتذكرون. हाणे अचूं था ॾिसूं था आयत नंबर 121 में अल्लाह साईं छा थो चए। अल्लाह चए थो वला तनकिहुल मुशरिकाती हत्ता युमिना, ॾिसो निकाह न करो मुशरिक औरतुनि सां हत्ता युमिनु, जेसिताईं हू ईमान न खणी अचनि। वल उम्मतन मोमिनतन खैरुम मिन मुशरिकतिन वलो आजबतुकुम, अल्लाह चए थो तव्हांजे लाइ हिकिड़ी ग़ुलाम औरत या हिकिड़ी सादी ग़रीब औरत जेका मोमिन आहे, उनमें तव्हांजे लाइ वधीक चङाई रखियल आहे, ख़ैर रखियल आहे, ठीकु आहे। मिन मुशरिकतिन, बजाए जेके मुशरिकतिन जंहिंजे लाइ तव्हां हैरत में हो कि हू इलाही पैसे वारी आहे या हू इलाही ख़ूबसूरत आहे या के वॾे ख़ानदान वारी आहे, त तव्हां जेको आहे आजबतुकुम, तव्हां जेको आहे उनजे जेको आहे इश्क में तबाह थिया पिया आहियो, त अल्लाह चए थो उन जे बावजूद बि आउं तव्हांखे मशवरो ॾियां पियो कि तव्हांजे लाइ ख़ैर जेको आहे उहो मोमिन औरत में आहे। आज़ाद त आज़ाद सही, न आज़ाद त ग़ुलाम बि सही, जेको आहे उहो उन में तव्हांजे लाइ वधीक बहितर। ॿी लाइन में चए थो पहिरीं माई जो ॿुधाई के औरत सां न छा, हाणे मर्द जी ॻाल्हि थींदी। वला तनकिहुल मुशरिकीन हत्ता युमिनु, ऐं के मुशरिक माण्हू सां, हाणे मायुनि खे मशवरो ॾिजे पियो, मुशरिक मायुनि सां जेको आहे तव्हां जेको आहे मुशरिक भाइयुनि सां जेको आहे शादी न करायो पंहिंजी मायुनि जी, हत्ता युमिनु, जेसिताईं कि हू ईमान न खणी अचनि। वल अब्दुल मोमिनुन, को ग़ुलाम जेको आहे जेको ईमान वारो हुजे, खैरुन मिन, हू बहितर आहे तव्हांजे लाइ, मिन मुशरिकिन,
वलो आजबकुम, मुशरिक जे मुक़ाबले में हिकिड़ो जेको आहे उहो ग़रीब माण्हू हुजे या ग़ुलाम माण्हू, हाणे असांजे ज़माने में त ग़ुलामी कोन्हे का, ग़रीब हुजे सादो माण्हू हुजे, अलाह चए थो उनमें वधीक ख़ैर आहे बजाए जेके तव्हां के मुशरिक माण्हू सां करो शादी, भले तव्हांखे जेको आहे उहो वणंदो हुजे। आजबकुम माना वणंदड़ हुजे। त मर्द मायुनि खे बि मना, मर्दनि खे मना कई कि मायुनि सां न कजो अगरि मुशरिक आहिनि, ऐं भाई मायुनि खे चई कि मुशरिक भाइनि सां न कजो। उलाइका यदूना इलन नार वल्लाहु यदू इलल जन्ना वल मग़फ़िरति बिइज़्निही। अलाह चए थो कि ॾिसो इहे जेके मुशरिक जिन्हनि जे पुठियां था भॼो पिया, जेके शिरक करण वारा, जेके अलाह सां ई सां ॿियनि खे मिलाइनि था पंहिंजी अलाह जी इबादत में, त इहो कुफर आहे, वॾो शिरक, वॾो वॾे वॾो गुनाह आहे। त अलाह चए थो इहे तव्हांखे सॾनि था यदूना इलन नार, तव्हांखे सॾनि था जहन्नम जी बाहि जी तरफ़। वल्लाहु यदू इलल जन्ना, जॾहिं त अलाह तव्हांखे सॾे थो जन्नत जी तरफ़। वल मग़फ़िरा, ऐं तव्हांजी मग़फ़रत करणु चाहे थो, तव्हांजे लाइ बहितरी करणु चाहे थो, बिइज़्निही, हुनजी मर्ज़ी इहा आहे, हुनजी मर्ज़ी इहा आहे, हुनजी रज़ा इहा आहे, हुनजी इजाज़त इन ॻाल्हि में आहे कि उहो तव्हांजी मग़फ़रत करे ऐं तव्हांखे जन्नत ॾांहुं सॾे। वयुबय्यिनु आयातिही, अलाह चए थो इन तरीक़े सां पंहिंजी आयतनि खे जेको आहे तव्हां ते साफ़ साफ़ वाज़े करे थो छॾां, ताकी तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वञे, साफ़ साफ़ तरीक़े सां तव्हांखे सम्झ में। लिन्नास, माण्हुनि जे लाइ, लअल्लहुम यतज़क्करून, अलाह चए थो ताकि शायदि तव्हां इहे ॻाल्हियूं यादि रखी सघो ऐं अलाह खे यादि रखी सघो, ऐं जेको आहे तौहीद में तव्हां जेको आहे एतबार रखी सघो। इहा हुई आयत नंबर 221। हिते अॼु असांजो रुकू ख़तमु थियो, 27 रुकू ख़तमु थियो। हाणे असां जेको आहे ॿिए हफ़्ते जेको आहे ॿी वीडियो में जेको आहे 28 रुकू पढ़ंदासीं। क़ुरान खे पढ़ंदा रहो, क़ुरान मां सबक़ खणो, क़ुरान खे पंहिंजी ज़िंदगीअ में आणो ताकी तव्हांजी ज़िंदगी बहितरीन थी सघनि ऐं तव्हां ईमान खे पंहिंजे जेको आहे ताज़ा रखी सघो ऐं अलाह जी यादि खे ताज़ो रखी सघो। रमज़ान जो महीनो अचे पियो, इन में जेको आहे क़ुरान जी जेका आहे उनजो मुशाहिदो जेको आहे उहो वधाए छॾो। क़ुरान सां वक़्तु गुज़ारणु जेको आहे इलाही सुठी ॻाल्हि आहे, इलाही इन में फ़ाइदा ई फ़ाइदा आहिनि। सो क़ुरान सां जेतिरो वक़्तु गुज़ारंदा तव्हांजी पंहिंजी बहितरी ऐं पंहिंजो फ़ाइदो आहे। अलाह साईं असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे कि असां हिन क़ुरान खे बहितर सां बहितर तरीक़े सां सम्झी सघूं। इजाज़त वठां थो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। बारकल्लाहु फ़ीक।